Alhamdulillahi Rabbil Alamin Wassalatu wassalamu ala ashrafil anbiya'i wal mursalin wa ala alihi wa ashabihi wa ahli baitihi ajma'in. Amma ba'du, a'udzu billahi minasy syaithanir rajim. Bismillahirrahmanirrahim. Ala inna awliya Allah la khawfun alayhim wa la hum yahzanun. Amantu billahi sadaqallahul azim wa sadaqa rasulun nabiyyul karimul amin. पाए पात के जिय में अंगन जिय चंचन अब गुण है कचायु ढढण थी ढग जन होए तोड़ी लग हो जन तब पाछोड़ी जन में तेरा मीरा शाह मदद कर अजियो की अवेला लिल्लाहि लतीफ चय बरबाजी दे तेरा औलाद अली शेरा करता मुरीद दे। सुभान अल्लाह काबिल उस्ताद उलमा वल अल्फाज हज़रत अल्लामा मौलाना मेरा सिकंदरी दामन बरकातुहुल आलिया मुदर्रिस जामिया राशिदिया दरगाह शरीफ पीर जे गोठ दरगाह शरीफ जा उस्ताद अल्हम्दुलिल्लाह असांजे इन महफ़िल में शरीक आहिनि करीब साईं जा किताब थी तो काबिल हज़रत अल्लामा हाफिज अब्दुल जब्बार सिकंदरी साहब अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन महफिल सजाया मुस्तफा करीम मिलाद जी ऐं यारी शरीफ। सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला तव्हांखे मां यारी शरीफ जे निस्बत औलिया अल्लाह जे निस्बत सां मां हिकड़ी आयत करीमा पढ़ी आहे। दुआ कयो अल्लाह ताला नाचीज़ गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ो दोस्तो अॼु ॾिसो पिया त इंसान जो वक्त केड़ो गुज़री रहियो आहे, इंसान कहिड़े हालत में गुज़री रहियो आहे, इंसान उहे कम छॾे ॾिना आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ॻोठ पीर साईं सरदार रोज़े भरी मुरीद पीर साईं सरदार हिकिड़ो मुरीद आयो मुझे घर में मुझे न्याणी खेता कोई तवा दुआ करो त इया आफत मुसीबत अल्लाह ताला असांजे मथां तारे। साईं फरमायो मुझे मुरीद दे जित नहीं दो नारो आयो
साईं जा फकीर आयो त जोरदार दारो हे पंगार हे नारायण आया हे नारायण आया नारायण आया सब जो भेद लगी तो साईं फरमाए मुझे कोई दवटे जित नहीं दो हे बात नहीं दी के साईं मुझे जाने हुआ पाण फरमायो मैं भला नमाज पढ़ता आयो के साईं मां नमाज पढ़ंदो पाण फरमायो जिक्र वक्त जेको नसियो कंदा आयो के साईं जिक्र न कंदो के जे घर में नमाज न हुजे जे घर में जिक्र न हुजे उन में जिन न हमलो कंदा केर समझा जा तवा असा इन शे शान करे थी जे जे करे तवा असा इन किसान का पहुंचा जे जे करे तवा असा उनन मरहल सान वार मुसीबत वार मरहल में जिंदगी गुजार आयो सिर्फ मस्त थी वया आयो जे दौलत सिर्फ मस्त थी वया आयो जे मस्ती में तवा पाजे दौलत पाजे इन ख्यालात के छदे के इन दुनियादारी छड़े करे पीर से सरदार जे नस्ल फरमान दो खुदा जी इज्जत जो कसमा पैन दुनिया में इज्जत वाला थी देवता आखिरत में विदवा जो कद मत मुआयद करीमा पढ़ी माना बुधाया बाद में कुछ अल्लाह वाला जो जिक्र सब मुसाफ गंजी करे सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह व सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह इसराया थोड़ो पंज अवा के बुधाए तो कुरान करीम त इंसान केतिरो पोइते थी वियो आहे रब जी राह उन खां बाद में जो बगालियो अल्लाह वाला जो उहे अवा जे के पेश कंदुस अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो या अय्युहल इंसान मा गररक बिरब्बिकल करीम अल्लाह ताला फरमायो इंसान तोखे छा थी वियो आहे जो पंजे करीम रब खां परे थी वियो छाती तो पांजे वजूद के बेस ततो जो वजूद शामा थियो तो पाण बेस तो जो तो शामा थियो हेते आखिर छो गई इंसान तेरी आखिर में छो हलो हुयो वडाई कबर एतरो तो होती जो रब जे सजदे खां परे वडाई कबर कर एतरो वडाई कबर में जीवा जो रब जे खां परे तू रूह शामा करे तो जे सजदे करण सा तोखे फायदो दो जे जे सो न करे तोखे नुकसान अल्लाह तबारक व तआला फरमायो वलक़द खलक़नल इंसाना मिन सलसालिन हमारिन मसनून अल्लाह तबारक व तआला फरमायो ए इंसान तोखे माही सड़ियल पियमो पैदा कयो अल्लाहु अकबर छामो सड़ियल रटी जेका बदबदार थी चुकी वल जाना खलक़नाहु मिन क़ब्ल जेके नमो जांचा पैदा कई वई उहा मिट्टी जेका सड़ी खाक थी वई हज़ार साल मथे छॾियो वियो वरी उहा बदबूदार थी वई धप करे वई एते बदबू थी वई जो अल्लाह जो कुरान फरमाए तो उन बदबूदार दिया उन सड़ियल रटी मां के पायो तो के पायो अल्लाह الذي خلقك فسواك فعدلك تو سوا عدل کيو تو سوا انصاف کيو جتي اک ٺهي پئي تنجي اتي اک رک ۾ جتي کن ٺان پيا اتي تو اک رک ۾ جتي تو جو زبان ٺهي پئي اتي زبان آکي ۾ جتي تو جو ڳالهڻ پيو اتي تو جو جواب رک ۾ جتي تو هٿ ٺان پيا
पैर रखा उते पैर में इंसान यो सोचे जे जे बातों जी हुई अखियों खोड रखा केतिरो बुरो लगी केतिरो बुरो तो सादमा अदल यो अल्लाजी खलका फसवाका फअदल तो के मा अदल सायो तो के मा इंसाफ लाए वो इंसान को के ठुकराए चले उन अदल के चले तो के दुनिया में पैदा कयो मैं सोनी सूरत रती मैं तो के दुनिया में पैदा कयो मैं एड़ी त सूरत रती मैं जो के प्यार से करे मखलूक से करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह तमा बुधायो हेडी वडी मखलूक मा अरड़ा सारा मखलूक इनका सब मखलूक का अशरफ मखलूकात महबूब जी उम्मत ऐ इंसान केरा अशरफ मखलूकात और एडी सोनी अल्लाह सूरत बढ़ाई अगर जान बढ़ाई छले उन जी सूरत दे छले अल्लाह जी मर्जी अगर करे भोलो ले छले अल्लाह जी मर्जी अगर करे के मामा जानवर की सूरत दे छले अल्लाह जी मर्जिया अल्लाह जी मर्जिया हुई लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम इंसान तो मां सूरी सूरत ठाई चाटाई सोनी सूरत ठाई कोई सोनी सूरत ठाई है ओ वडाई शादी तक कबर जा जे ठाई जाबो उन जे दर ते नथा झुको जे ठाहिया जेड़ा तरना कमाने जे लाके जो मोहताज न के वो बुन खा परे जे पैर ना घुमण जे ला वो बुन खा परे जे अखियों नी दिसण जे ला अरे उन खा पुछा कर उन का यो कदर पुछा कर जे कोई न दुनिया के न तो दिसे न चंद्र दिसी सके न सिज दिसी सके न तवा सा के दिसी सके हे जहान मखलूक न दिसी सके कदर उन का पुछा कर जे के जो हथ कानन के बिनी हथन का मासूरा कदर उन का पुछी दिस जो कुछ छे पकड़े न तो सके कदर उन का पुछी दिस जे कोई कुड़वील चेर ते घुमण वारो आ जम जो त जमीन ते पैर न तो हली जो का रखी सके कदर उन का पुछा कर अगर जे उन का पुछा कर चवंदे त शायद अल्लाह तबारक व तआला जे करे मुके पैर दे हां त न दुनिया ते न बेन वागुर घुमा दुखे असा के त सलामत रखियो दे ओ रब का परे जो ओ रब जे इबादत खा परे तो उन्हें जी जिंदगी ने सु खुदा जी इज्जत जो कसम हजरत बायजीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह नडड़ी उम्र जोआ केतरी नडड़ी उम्र जोआ अल्लाह ताला कुरान करीम में इरशाद फरमायो हे जे नडड़ा बच्चा तवा जाए इन जो जिम्मेवार तवा जे मथो आए शायद ये न जो जिम्मेवार तवा जे मथो आए इनने के कलमा बे सिखारियो इनने के नमाज बे सिखारियो अगर जे करे पाणी वेठो जो सजो डी होटल न दे त पो ज़ाहिर या त बच्चा बोए कम कंदा पाण जाहिल पो बच्चा बोए सजो डी कुकड़ वेढ़ाइदो पो बच्चा बुन जे कड सजो डी कुत्ता बछकदो सजो डी जे वादा कुत्तन बच्चा कुकड़ न वेढ़ा पो ज़ाहिर या त पो बोए बच्चा ओड़ा थीदा अगर जे करे तो कुरान जो हाफिज कदी बच्चे पांजे के कुरान पढ़ाई दी दीनी तालीम दियारे खुदा जी इज्जत जो कसम यो कुरान जे करे तू हाफिज बनाए छयो पांजे बच्चे के त पो हेड़ी न महफिल सजाए जो त बियो केड़ी सजाए जो सुभान अल्लाह तवा जे सामने बैठो आ हाफिज थी आयो दरगाह जे बियो थियो आ बेन के न कयो त बहुत होते तालीम वडी जराए दो स्कूल पढ़ाए दो कॉलेज पढ़ाए दो जेब मां पिनी करे पे खर्च करे उन जो फीसियो भरी दो दीनी तालीम कोनी का कुरान पूछा जे बस ये नाजरा पढ़यो दे विदो उते पढ़ी ईंदो आ उस्ताद वडे सबक वठी दो उन जाच ही ना जाच पड़ताल ही ना जे जाच पड़ताल ही नथो करी कुरान जी सिर्फ जाच पड़ताल नथो करी त केड़ा केड़ा इंग्लिश जा किताब पढ़या है
चवंदो त यार मुंहिंजो पुटु त सफ़ा इंग्लिश थो ॻाल्हाए वॾो ख़ुशि थी वियो हा तुंहिंजो पुटु भले इंग्लिशूं ॻाल्हाए तुंहिंजो पुटु भले बर्तानिया जी ॿोलियूं ॻाल्हाए तुंहिंजो पुटु भले चीन जी ॿोलियूं ॻाल्हाए पर ख़ुदा जे कसम जो ख़ुदा जी इज़त जो कसम ॿोली उहा भली आहे जेका मुस्तफ़ा सेखारी आहे कुरान जी ॿोली भली आहे कुरान करीम जी ॿोली भली आहे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू अनफुसकुम व अहलीकुम अन्नार अल्लाहु अकबर सुभान अल्लाह शाम आयत पढ़ी सुभान अल्लाह न कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह ईंदी त अथव न सुभान अल्लाह ॾाढा चओ हे अहिड़ी महफ़िल में तव्हां जो सुभान अल्लाह चवण सां तव्हांखे बि सवाब मिलंदो